ज़िले नौशर फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सिंध रिज़र्व पुलिस जा अहलकार सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन्हनि खे 2012 में अपॉइंटमेंट लेटर मिलिया ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते ड्यूटी कंदा रहिया। इन्हनि खे पघारूं मिलंदी रहियूं, पर 2016 में इन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो। असांखे जल्द में जल्द बहाल कयो वञे। असां बेरोज़गारी 5 सालनि खां काटे रहिया आहियूं, मजबूर थी विया आहियूं। असां तमामु 2-3 दफ़ा धरना कराची प्रेस में आयो आहे। असांजो हिनमहिल बि इहो ई मुतालबो आहे, जेकॾहिं असांखे पहिरीं ताणे असांखे का बि सहूलियत न ॾिनी वई, का बि अहिड़ो बयानु न ॾिनो वियो आई जी जी तरफ़ां, त असां 10 तारीख़ CM हाउस जे अॻियां पुरअमन एहतजाज कंदासीं। जीअं तव्हां बेनज़ीरा बाजा माना बहाल कया आहिनि जवान, त असां बि तव्हांजा ई वोटर आहियूं, तव्हांजा सिंधी आहियूं। जॾहिं त तव्हां ॾिसो था त डोमिसाइल ते KPK जा भर्ती थियनि था, पंजाब जा भर्ती थियनि था, हज़ारेवाल भर्ती थियनि था। असां त पोइ बि सिंध जा नौजवान आहियूं। जिन खे एडी ख्वाजा जेको ईमानदार ऑफिसर हो, उन्हनि खे असांखे खसी जेको लेटर शोकास ॾेई असांखे बरतरफ़ करे छॾियो। असांजो मुतालबो इहे जेके बि SRP डिस्ट्रिक्ट जा नौजवान आहिनि, उहे ॾाढी तकलीफ़ुनि में उन्हनि खे बहाल कयो वञे। असां 2012 खां भर्ती आहियूं, 2016 ते असां ड्यूटी कई आहे। तॾहिं असां जेकॾहिं अहलकार हुयासीं लाइक़ ड्यूटी ते, हींअर छो न लाइक़ आहियूं? जॾहिं असांखे 5 साल गुज़री चुका आहिनि, असांखे इलेक्शन ड्यूटी वरिती हुयूं, उन सेंटर ट्रेनिंग वरिती हुयूं, तंहिं तौर में असां सही हुयासीं। असांखे हाणे छो नथा वठनि? त 2012 खां 2015 ताईं जा जेके बि बरतरफ़ मुलाज़िम आहिनि SRP जा, उन्हनि सभिनी खे बहाल कयो वञे। इन्हनि जो चवणु आहे त ज़िले नौशर फ़िरोज़ जे 250 पुलिस अहलकारनि समेत समूरी सिंध जा जेके बरतरफ़ थियल पुलिस जा अहलकार आहिनि, उन्हनि सभिनी खे नौकरियुनि ते बहाल कयो वञे, त जीअं पंहिंजे असां बचनि जो गुज़ारो करे सघूं। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, नौशर फ़िरोज़।